नाज़रीन, सखर जे GMC अस्पताल में ताज़न जावल ॿारनि लाइ एमरजेंसी वार्ड चाइल्ड एमरजेंसी यूनिट क़ाइम कियो वियो आहे। हिन वार्ड में ॿारनि जी बीमारियुनि जा माहिर डॉक्टर ऐं नर्सिंग स्टाफ 24 कलाक मौजूद रहनि था। जदीद ऐं आला क़िस्म जी मशीनरी, ऑक्सीजन यूनिट ऐं कंप्यूटराइज सिस्टम मौजूद आहे। रिपोर्ट करे रहियो आहे फरीद सुमरो। असां हिन वक़्तु गुलाम मोहम्मद मेडिकल कॉलेज हॉस्पिटल जे ॿारनि जे एमरजेंसी वार्ड में मौजूद आहियूं। हीअ हिकु नई बिल्डिंग ठहियल आहे जिते पूरी दुनिया वांगुरु जदीद मशीनरी सां जदीद जेको आहे स्टाफ हिते मुक़ररु थियल आहे ऐं हिन बिल्डिंग में जदीद मशीनरी सां गॾु ॿारनि जे बीमारियुनि जे माहिर डॉक्टरनि ऐं नर्सिंग जो स्टाफ 24 कलाक मौजूद आहे। हिन बारे में GMC अस्पताल MS डॉक्टर तस्लीम खमीसाणी ॿुधाए रहियो आहे त सिंध गवर्नमेंट के तावन से नओं जो ॿारनि जो वार्ड ठाहियो आहे, उनमें तमाम जदीद सहूलतूं मौजूद आहिनि जेके हैदराबाद कराची खां पोइ असां वटि सखर में मौजूद आहिनि। इन करे हाणे असां ॿारनि खे कराची या ॿिए काॾे पासे रिफर कोन था कयूं, छो त सॼियूं सहूलतूं असां वटि इन ई सेंटर में मौजूद आहिनि। नए जावल ॿार खां वठी वेंदे 12 सालनि जे ॿार ताईं असां हिते दाख़िल करे सघूं था उन्हनि खे। मेहरान TV ऐं तव्हां हर वक़्तु असां सां इहा अवेयरनेस माण्हुनि खे पब्लिक खे ॾियणु घुरिजे त असां डॉक्टर माण्हू चुप करे न वेठा आहियूं। इन हॉस्पिटल जे मैनेजमेंट लाइ तमामु ॾींहुं राति जकोर करे पेशेंट जे सहूलियत जे लाइ ऑलरेडी तक़रीबन असांजे केतिरनि ई महीननि खां असांजा जेके पुराणा वार्ड आहिनि उन्हनि खे रिनोवेटेड करणु शुरू करे ॾिनो आहे ऐं उन सां गॾु जेके असांजा नवां प्रोजेक्ट वार्ड आहिनि जंहिंमें असांखे PMC उन्हनि जे लाइ मैंडेटरी, जंहिंमें साइकेट्रिक वार्ड आहे, न्यूरो मेडिसिन वार्ड आहे, असांजो प्लास्टिक सर्जरी वार्ड आहे, असांजो न्यूरो सर्जरी वार्ड आहे, ट्रामा वेल एस्टेब्लिश। छो त ॿार जॾहिं असां वटि ईंदा हुया त असां वटि कंहिं बि क़िस्म जो को सेटअप न हुयो, पर 2019 खां पोइ जॾहिं मां हिते इंचार्ज हुयुमि त असांजी खुर्शी शाह जी महिरबानी सां असां हिकिड़ी नई बिल्डिंग जेका आहे सा MS साहब खां वरितीसीं, साईं खुर्शी शाह जी मार्फत ते, ऐं उहा साईं असांखे उनखे रेनोवेट कराए ॾिनो। असां हिन वक़्तु सखर में बहितरीन जेका आहे सा ॿारनि जी पीडियाट्रिक एमरजेंसी में फैसिलिटी ॾियूं था। असांखे पंहिंजो पोर्टेबल एक्सरे आहे जेको असां बेड साइड ते पंहिंजे मरीज़ जो कंदा आहियूं। असांखे पंहिंजो पोर्टेबल अल्ट्रासाउंड आहे, असां वटि ABGs मशीन आहे, असां वटि शुरूअ में हिकिड़ो इंक्यूबेटर हूंदो पर अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु असां वटि 22 जेके लेटेस्ट एमरजेंसी सां असांजी सिटी छा पूरी अपर सिंध में जेको फ़ाइदो इहो थिए थो, जेके बि सीरियस पेशेंट या जेके पेशेंट आहिनि पहिरीं स्टेज में असांजी पहिरियों मेन एमरजेंसी में ईंदा। जेके भी पेशेंट्स अचनि था उहे सखर जेको शहर आहे उहो काफ़ी साइड जा जेके भी इलाइक़ा आहिनि, विलेजिस आहिनि, उन्हनि सभिनी खे तक़रीबन कवर करे थो। डेली जो असांजो तक़रीबन जेको पेशेंट फ्लो आहे उहो 80 जे क़रीब आहे एवरेज, जंहिंमें असांजियूं टे कैटेगरीज़ अचनि थियूं P1, 2 ऐं 3। सभ खां पहिरियों ॿाहिरि हिकिड़ो ट्रियाज काउंटर आहे, उते ॿार खे कैटेगराइज़ कयो वेंदो आहे त उनजी कंडीशन कहिड़ी आहे, आया उहो एमरजेंसी जो पेशेंट आहे त उनजे लाइ कोई बि ट्रियाज वग़ैरह जो ॿाहिरि जेको प्रोटोकॉल आहे उहो न हूंदो आहे। डायरेक्ट असांजो जेको एमरजेंसी जो रिससिटेशन रूम आहे उन में ईंदो आहे, उते ॿार खे मॉनिटर कयो वेंदो आहे। उनखां पोइ टेलीमेडिसन जी सहूलियत आहे जिते असांजा कंसल्टेंट वेठा आहिनि कराची में, उहे टेलीमेडिसन जे थ्रू ॿार खे 24 कलाक मॉनिटर कंदा आहिनि, उनजा वाइटल्स ॾिठा वेंदा आहिनि, उन्हनि जो मेडिकेशन ॾिठी वेंदी आहे। कैमरामैन इशफाक हुज़ैदा गॾु फरीद सुमरो, मेहरान TV, सखर।